सदर मुमलकत आतिफ अली ज़रदारी साहब पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर खान ऐवान सदर में मुलाकात कई है। मुलाकात दौरान पंजाब सूबे की मजमूई हालतुन ऐं अवाम की भलाई लाइ खयल कदमन ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वियूं। सदर मुमलकत चयो त अवामी मसइलनि जे हल वफ़ाक़ ऐं सूबनि विच में बहितर हम आहंगी इंतिहाई ज़रूरी है। ख़बर अवां शेयर करे नाज़रीन। सदर मुमलकत आतिफ अली ज़रदारी सां पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर खान ऐवान सदर में मुलाकात कई है। मुलाकात दौरान पंजाब सूबे की मजमूई हालतुन ऐं अवाम की भलाई लाइ खयल कदमन ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। सदर मुमलकत चयो त अवामी मसइलनि जे हल लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि विच में बहितर हम आहंगी इंतिहाई ज़रूरी है। खबर शेयर कर रहे हैं। सदर मुल्कत आतिफ अली ज़रदारी साहब पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर खान ऐवान सदर में मुलाकात कई है। सद्दाम हुसैन इस्लामाबाद का असां लाइन ते मौजूद है। जी सद्दाम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंज़र आऊं ॿुधाईंदो वञां त सदर पाकिस्तान आतिफ अली ज़रदारी सां पंजाब जे गवर्नर सलीम हैदर खान ऐवान सदर में मुलाकात कई आहे। मुलाकात दौरान ॿिन्हिनि जे विच में जेको आहे सो बाहिमी तालुकात जे हवाले सां बि गुफ़्तगू थी आहे। जॾहिं त इहो ॿुधाईंदो वञां त मुलाकात दौरान पंजाब सूबे जी मजमूई हालतुनि ऐं अवाम जी भलाई लाइ खयल क़दमनि ते बि तफ़सीली ॻाल्हियूं कयूं आहिनि। इन मौक़े ते सदर आतिफ अली ज़रदारी चयो त अवामी मसइलनि जे हल लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में बहितर हम आहंगी इंतिहाई ज़रूरी आहे। सदर ममलिकत चयो त मुल्क में अवाम खे दरपेश मसइलनि जो बहितर हल तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में वेझी हम आहंगी ऐं लाॻीतो राब्तो क़ाइमु रखियो वञे। सदर आतिफ अली ज़रदारी इन मौक़े ते चयो त अवामी भलाई जा मनसूबा तेज़ी सां मुकमल करणु हुकूमत जी अवलीन तरजीह हुजणु घुरिजे। मुलाकात दौरान मुल्क में सुठी हुकुमरानी, ख़िदमतुनि जी फरहामी ऐं अवामी मसइलनि जे जल्द हल लाइ गॾियल हिकमत अमली अख़्तियार करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। इन हवाले सां इहो ॿुधाईंदा हलूं त मुलाकात दौरान ख़ासि तौर ते सूबे पंजाब जे इंतिज़ामी हालतुनि, हुकूमती कारकर्दगी ऐं अवाम जी भलाई लाइ खयल मुख़्तलिफ़ क़दमनि ते तफ़सीलियूं ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं ॿिन्हिनि अॻुवाणनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त अवाम खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम करण लाइ गॾियल कोशिशुनि खे वधीक मज़बूत बणाइणु ज़रूरी आहे। सदर आतिफ अली ज़रदारी इन शइ ते ज़ोर ॾिनो त अवामी मसइलनि जो हल वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में बहितर हम आहंगी इंतिहाई ज़रूरी आहे। जी मेहरबानी आगाह खणण लाइ।